माण्हू जॾहिं अस्पताल जो रुख कंदो आहे त संदसि दिलि में रुगो हिकु ई उमेद हूंदी आहे त हू सिहतयाब थी घर मोटंदो। पर जेकॾहिं इलाज लाइ इस्तेमाल थींदड़ दवा या सिरिंज ई गैर मयारी हुजे त पोइ इलाज न पर हिकु नओं ख़तरो बणिजी सघे थो। ड्रग टेस्टिंग लेबोरेटरी सिंध जी ताज़ी रिपोर्ट केतिरनि ई गणतियुनि खे जनम ॾिनो आहे। जनवरी खां 13 जुलाई ताईं 2461 दवाउनि ऐं सिरिंजनि जा नमूना जाचिया विया, जिन मां 79 नमूना गैर मयारी या जाली करार ॾिना पिया। उन्हनि में 30 ऑटो डिसेबल सिरिंजूं बि शामिल आहिनि। ऑटो डिसेबल सिरिंज सिर्फ़ हिकु भेरो इस्तेमाल थियण लाइ ठाही वेंदी आहे त जीअं उनखे ॿीहर इस्तेमाल न करे सघिजे। पर जेकॾहिं उहा सिरिंज मयारी न हुजे त साॻी सिरिंज ॿीहर इस्तेमाल थियण जो ख़तरो पैदा थी सघे थो ऐं हिकु ई सिरिंज केतिरनि ई ज़िंदगियुनि लाइ ख़तरे जी घंटी बणिजी सघे थी। माहिरनि जो चवणु आहे त हिकु ई सिरिंज मुख़्तलिफ़ मरीज़नि ते इस्तेमाल थियण सां हेपेटाइटिस, HIV ऐं रत ज़रिए पखिड़िजंदड़ ॿियूं ख़तरनाक बीमारियूं मुंतक़िल थियनि थियूं। उहे बीमारियूं रुगो हिकु फ़र्द खे न पर पूरे ख़ानदान जी ज़िंदगी बदिलाए सघनि थियूं। रिपोर्ट में इहो बि इंकशाफ थियो आहे त 20 हर्बल शयुनि में एलोपैथिक दवाउनि जा जुज़ा मिलिया, जॾहिं त 9 दवाऊं अहिड़ियूं हुयूं जेके पाकिस्तान जे ड्रग रेगुलेटरी अथॉरिटी वटि रजिस्टर्ड ई न आहिनि। यानी कुझु माण्हू अहिड़ियूं दवाऊं इस्तेमाल करे रहिया आहिनि जिन जे मयार ऐं हिफ़ाज़त जी का बि सरकारी ज़मानत मौजूदु नाहे। सिहत जा माहिर सलाह ॾियनि था त दवाऊं हमेशह मोतबर ऐं लाइसेंस याफ़्ता मेडिकल स्टोर सां ख़रीद कयूं वञनि, जॾहिं त अस्पतालुनि ऐं क्लिनिक्स में इस्तेमाल थींदड़ सिरिंजनि जे मयार ते सख़्त निगरानी कई वञे, छाकाणि त सिहत सां लाॻापियल हर ग़लती जी क़ीमत सिर्फ़ पैसनि में न पर इंसानी ज़िंदगियुनि सां अदा करणी पवे थी। इलाज ते एतमाद मरीज़ जो बुनियादी हक़ आहे। गैर मयारी दवाउनि ऐं सिरिंजनि ख़िलाफ़ असराइती कार्रवाई रुगो क़ानूनी ज़िम्मेवारी नाहे पर हज़ारे ज़िंदगियुनि जी हिफ़ाज़त जो सवाल आहे, छो त हर मरीज़ जी उमेद सिर्फ़ दवा नाहे पर महफ़ूज़ दवा आहे।